शिकारपुर जे डॉक्टर ज़ीनत ईसानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में जहांगीर सिद्दीकी सेंटर फॉर यूरोलॉजी जिम्स यूनिट जो इफ्तिताह जहांगीर सिद्दीकी, चीफ जस्टिस शरीयत कोर्ट इकबाल हमीदुर रहमान ऐं रिटायर्ड चीफ जस्टिस शरीयत कोर्ट आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानिया जे तरफ़ां कयो वियो। मुकम्मल तौर मुफ़्त क़ाइमु कयल हिन यूनिट खे शहरवासियुनि तमामु घणो साराहियो। इफ्तिताही तक़रीब दौरान महिमाननि ऐं शहरियुनि मिरां टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इक्विपमेंट के साथ और इतने सारा कुछ का जहाँ पे गवर्नमेंट प्रोवाइड इतना बड़ा एफर्ट कर लिया, शी शुड बी गिवन सल्यूट टू इट that she has made this effort. It's a lifelong struggle to give Shikarpur this institution. शख्सियतूं आयूं आहिनि। फेडरल शरीयत कोर्ट जो चीफ जस्टिस साहब इस्लामाबाद को ख़ासि तरह सां आयो, हिते शरीक थियो। असांजो जहांगीर सिद्दीकी साहब आयो ऐं अस्पताल जूं सहूलतां ॾिठूं, असां बि ॾिठियूंसीं। असांजे लाइ फ़ख़ुरु आहे असांजे ज़िले में अहिड़े क़िस्म जी इंस्टीट्यूट पैदा थी आहे जिते हर ग़रीब खे मुफ़्त में इलाजु मिले थो, जंहिंजी पर्चीअ जा पैसा बि नथा वठनि, डायलिसिस था थियनि, ॿारनि जा इंक्यूबेटर लॻा पिया आहिनि, सिटी स्कैन मशीनियूं लॻी पियूं आहिनि। त मां हिनखे डॉक्टर ज़ीनत ईसानीअ खे सलाम पेश थो कयां। हूअ हिन मिटीअ जी आहे, सॼी उमिरि ॿाहिरि रही आहे, हाणे आख़िर में जे रिटायर बि थी आहे, उन खां पोइ हिते ख़िदमत करणु शुरू कई अथई। हुनजे लाइ नेक ख़्वाहिशूं आहिनि असांजूं। अलाह ताला हुनखे वधीक कामयाबु कंदो, अलाह ताला हुनजी हिते बि चङाई कंदो, आख़िरत में बि चङाई थींदी। आमीन। जेका अस्पताल ही ठाही आहे ऐं जेको कंट्रीब्यूशन ईसानी फैमिली साहब जिन जो आहे, ख़ासि तौर ते अदी ज़ीनत जो, इहो यानी कि जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे ऐं सॼो क्रेडिट हिननि जो जेको आहे सो अदी ज़ीनत, अदा ग़ज़नफ़र ऐं हिननि जी फैमिली खे वञे। ॿुधायूं जीअं तव्हांखे त 10 जेको आहे सो अल्ट्रास हिन जो पंहिंजो डायलिसिस जूं मशीनूं हूंदियूं, लिथोग्राफी बि थींदी इंशाअल्लाह ताला। हिननि सभिनी मरीज़नि खे मुफ़्त जो कमु थी मिलंदो, जेको अदरवाइज़ ॾाढो ॾुखियो हिननि जे लाइ। न सिर्फ़ु शिकारपुर ज़िले जे लाइ न, पर हिन जे पसकिरदाईअ में रहंदड़ चइनि 5 ज़िलनि जे अवाम लाइ हिकिड़ी सहूलियत ज़ीनत ईसानी हॉस्पिटल ॾिनी आहे। हिन में यूरोलॉजीअ जा या किडनी जे उन बीमारियुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके असांजा मरीज़ डायलिसिस लाइ तमामु घणो ख़र्चु कनि था ऐं दूरान इलाइक़नि में वञनि था, उन्हनि खे हिकिड़ी सहूलियत थींदी। असां वटि ऑलरेडी सिविल हॉस्पिटल में यूनिट वर्किंग में आहे, पर माण्हुनि जो रश तमामु घणो आहे ऐं मरीज़नि जी तकलीफ़ खे नज़र में रखंदे ज़ीनत ईसानी फाउंडेशन जे तरफ़ां ज़ीनत ईसानी हॉस्पिटल में ही सहूलियत मुहैया थी आहे। हिन में तमामु घणो माण्हुनि खे फ़ाइदो पवंदो ऐं अॻिते बि असांजी कोशिशि आहे त सरकारी ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत अहिड़नि इदारनि खे असां हिमथ आहियूं ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं। हिते एॾी ज़रूरत आहे डायलिसिस जी त को आसपास न हुई कि का अहिड़ी फैसिलिटी। हाणे हिते मां थी सम्झां कोई 10 बेड्स आहिनि डायलिसिस कान, तो हिकु मनो एतिरनि माण्हुनि जी डायलिसिस थी सघे। पर मां इहो थी चवां त हीअ त डॉक्टर ज़ीनत ऐं डॉक्टर मुज़फ़र जी का महिनत आहे, पर हर सिंधीअ खे कंहिं इन्हनि क़िस्म जी शयुनि में माने दिलचस्पी वठणु खपजे। कुझु ॾियनि माशरे खे वापसि ॾियनि, जेको मिले थो माशरे मां कुझु वापसि ॾियनि बि पंहिंजी सिंधड़ीअ खे, पूरो फ्री ऑफ कॉस्ट आहे। शरीक महिमाननि ऐं शहरियुनि जो उहो चवणु हुयो त हिन यूनिट जे क़ाइमु थियण सां शिकारपुर समेत आसपास जे इलाइक़नि जे माण्हुनि खे वॾो फ़ाइदो मिलंदो। कैमरामैन ज़ुबैर बलोच सां गॾु महबूब अली बलोच, मिरां टीवी न्यूज़, शिकारपुर।